अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाला आबड़ो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। लाहौर जी स्पेशल सेंट्रल कोर्ट में FIA मनी लॉन्ड्रिंग केस जी ॿुधणी। अदालत शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज ते फर्द जुर्म लागू करण लाइ तलब करे वरितो। ज़मानत मंज़ूर थियण सबब जवाबदारनि अदालत में पेश थियण छॾे ॾिनो आहे। FIA प्रोसिक्यूटर जो मौक़िफ़, जवाबदार ईंदड़ ॿुधणी ते हाज़िरी यकीनी बणाइनि। अदालत जा ॿुधणी दौरान रिमार्क्स। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह जो हिकु ॾींहं जे दौरे ते भान सईदाबाद पहुची रहियो आहे। सिंध जो वॾो वज़ीर मंशूर ढंढ जे बंदनि जो मुआइनो कंदो। मुराद अली शाह जोही तालके जे काछे वारनि इलाइक़नि में ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो दौरो पिणु कंदो। बलोचिस्तान जे उत्तरी इलाइक़नि में गजगोड़ सां गॾु तेज़ बरसात। हेठाई वारा इलाइक़ा पाणी हेठि जाबलू नदियुनि में चाढ़। कोयटा, हरनाई, शारा ते अचु वञु मुअतल। बरसातुनि खां पोइ आयल ॿोॾि मवासिलाती निज़ाम तबाह करे छॾियो। हज़ारे कुटुंब खाद खुराक न हुअण ते लंघण काटण ते मजबूर। मस्तोंग जे ज़िले कुर्दगाब में ॿोॾि जे पाणीअ में 3 ॼणा ॿुॾी विया। 2 ॼणनि जा लाश ते 3 जी ॻोल्हा जारी। मुल्क में कोरोना वायरस विघे 3 मरीज़ फौत थी विया। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा 605 नवां केस रिपोर्ट। आलमी वबा सबब 176 मरीज़नि जी हालत ॻणतीअ जोगी। मुल्क में कोरोना वायरस जी शरह 3.15% रही। गुडू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 2,91,138 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 2,67,518 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 15,000 क्यूसेक पाणी में लाथ अची वई। जेकबाबाद में मौलादाद थाणे जी अध थरड़ी में पुलिस ऐं धाड़ियलनि विच में मुबैना मुक़ाबिलो। हिकु धाड़ियल मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियल लालमीर गलबाणी पुलिस खे क़त्ल, फुर, धाड़े ऐं ड्यूटी अटका समेत मुख़्तलिफ़ 24 केसनि में घुर्बल हो। ऐं जाती ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में गैस्ट्रो जे मर्ज़ ते ज़ाब्तो न आयो। 150 मरीज़नि खे तालका अस्पताल में दाख़िल कयो वियो। तालके अस्पताल में सहूलतुनि जी अणाट सबब मरीज़ वेतर तकलीफ़ुनि में मुब्तला। सिहत खाते जे अख़्तियारनि नोटिस वरितो।